मुअज़्ज़िज़ हज़रात, बरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इनायत सां तौफ़ीक़ ॾेई असांखे हिते क़ुरान ॿुधण जे लाइ गॾु कयो आहे। इहो मुबारक मौक़ो रब तबारक व तआला असांखे बख़्शियो। हिकु दोस्त जे शादी जे तक़रीब में अल्लाह उनखे बि मौक़े वांगुरु मुबारक बणायो। वॾी सआदत, वॾी हिदायत, वॾी अलाह जी फर्मा बरदारी, अलाह जी महिरबानी जो हिकु शख़्स पंहिंजे ख़ुशीअ खे सुन्नत जे तरीक़े सां अलाह तबारक व तआला जे राज़ी करण लाइ मल्हाए पूरो करे। न सिर्फ़ एतिरो बल्कि हेतिरनि सभिनी माण्हुनि खे पंहिंजे उन ख़ुशीअ में शरीक करे। असां दुआ था करियूं अलाह ताला इन्हनि जे इन शादी खे ॿिन्ही जहाननि जे सआदत ऐं इज़त जो बाइस बणाए। मुस्लमाननि जे लाइ अहिड़े क़िस्म जा मौक़ा मिसाल जी हैसियत रखंदा आहिनि। असां सभिनी खे पंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ी तरह सां महिनत करे वक़्तु टपाइणु घुरिजे जंहिंमें अलाह बि राज़ी थिए ऐं नेकीअ जो कमु बि थी वञे। हज़रत अब्दुर्रहमान पुटु औफ जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां आयो, मुहाजिर बणिजी मके मुकर्रम जहिड़ो वतन बैतुल्लाह शरीफ़ छॾे, मुहाजिर ग़रीब मिस्कीन दौलतूं फिटी करे आया, घर छॾे आया। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु 80,000 जो कारखानो फिटी करे हलियो आयो, नबीअ जे पुठियां हिजरत करे फ़क़ीर बणिजी आयो। बसि हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु केॾो गनी हो, जॾहिं वफ़ात करे थो शहीद थिए थो तॾहिं हज़ारे रुपया मथां कर्ज़ थो छॾे। गनी सभु इहा इस्लाम जी ख़िदमत कुर्बानी। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो हाल। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वफ़ात थो करे फरमाए थो त मुंहिंजी हिकिड़ी पुराणी चादर पियल आहे, मूंखे कफ़न उन में ॾिजो। चयो साईं छो थो असांखे ईअं करे? चई बाबा नओं कपिड़ो जीअरा चोड़नि, मुए माण्हूअ खे नओं वेड़ींदो त पुराणो वेंदो ॻरण जे लाइ उहो कपिड़ो, तंहिं करे पुराणो छो न हुजे जेको तव्हांजे कमु न अचे। नईं शइ में जीअरनि जो हक़ आहे। इहे माण्हू आहे उहे जिन एॾी कुर्बानी कई। ख़लीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन पुराणी चादर में वेड़ियूं, संदसि वसीयत इहा आई त नओं तव्हां चोड़ियो, अलाह तव्हांखे नसीब करे। पुराणो जनाज़े खे वेड़ींदो उहो जहिड़ो नओं जहिड़ो पुराणो। इहे हुया शख़्स जिन दीन जी गाॾी गिड़काए असांजे पासे ॾे छॾी आहे। 1400 वरी गुज़री आहे, अञा छूट पंज रफ़्तार में पई थी हले। सभु चओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि। हज़रत अब्दुर्रहमान पुटु औफ जो मां शादी जी हैसियत इस्लाम में ॿुधायां त केतिरे क़दुरु आहे, छो त मसइला ईअं मालूम थींदा आहिनि। मौक़े जो अहिड़े क़िस्म जो आहे, उनमें हुनजे जेको शादी जो मामिलो थियो त अजीब क़िस्म जो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ा मुहाजिर अंसार सां ॿाहिरि करे छॾिया। अंसार उहे शख़्स जेके मदीना मुनव्वर जा राहतू ऐं मुहाजिर वीचारा ॿाहिरिया। सो हज़रत अब्दुर्रहमान पुट औफ जेके उसैद बिन रुबैया सां भाई बणाए छॾियईं। हे भाई तुंहिंजो भाउ आहे। अलहमदुलिल्लाह हुन अब्दुर्रहमान खे वठी आयो उसैद अंसारी पंहिंजे घर। जॾहिं घर आंदासीं त चयईंसि बाबा हाणे तूं आहे मुहाजिर, भाउर हूंदा आहिनि पीउ माउ जे करे, पर तूं आहे मुंहिंजो भाउ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे। हाणे ॻाल्हि ॿुधो, आहे छड़ो मुड़ुसु, तोखे घर जी इजाज़त, घर में तोखे ठाहे ॾियां। मूंखे आहिनि 2 औरतूं, 2 ज़ालूं, संग ॿियो कोन थो हथ अचे जो तोखे शादी कराइजे। हाणे हली ॾिस, जेका तोखे पिसंद अचे उनखे ॾियां तलाक, इद्दत गुज़रेसि त पोइ तोखे शादी कराए ॾियां। हा छो त हिकिड़े माण्हू जे लाइ हिकिड़ी ज़ाल काफ़ी आहे। मिड़े तो भाउ जो त घर ठहे जो नबीअ जे तरफ़ां तूं मुंहिंजो भाउ थी पियो। भाइरनि खे ॿिया मिल्कियत विराए, पर तूं मुंहिंजो नबीअ जे करे भाउ, तंहिं करे ज़ाल मां हिकिड़ी तोखे ॾियां। तव्हां अंदाज़ो करियो इतां इश्क जो ऐं मुहबत जो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जो।
हिन बि जे सदके में हुनखे ईअं ॾे। हज़रत अब्दुर्रहमान चएसि त साईं तूं मुंहिंजो बेशक भाउ हुज़ूर साईं जे करे मूंखे शादी जी का हाजत कान्हे, तोखे अलाह इहे ॿई घर वारियूं ने करे ॾे, मुंहिंजो मार भेनर आहिनि, असां इन्हनि जे पलव में इन्हनि जे घर में खाईंदासीं पीअंदासीं। बाक़ी आहे मुहाजिर माण्हू, असां आहियूं वापारी, तिजारत कंदा आहियूं ॾाढी ॼाणूं, मूंखे पर पिया ॾिजांइ, महिरबानी करे उधारा ते बि। पोइ मां कर्ज़ लाहे ॾिसां ॿियो मूंखे का तुंहिंजी न दौलत खपे न का ॻाल्हि खपे, ॿाहिरि आहियूं अलहमदिल्ला, ठीकु आहे, तुंहिंजी मुंहिंजी कजांइ पियो, कुझु न वरितईंसि, ॿ रुपया वरितईंसि से बि कर्ज़, उहे बि जल्द लाहे ॾिनईसि, हिकिड़ी अलाए ॿिनि ॾींहंनि में लाहे ॾिनईसि, बसि ॿ रुपया वठी वञी वरितईं खीर सुकल माओ वठी छॾी, केरु 4 रुपया थी पियसि, वरी शाम ते 2 रुपया अचे ॿ रुपया वठी 2 रुपए ते मां सुभाणे पंहिंजो वापारु हलाईंदुसि, मां इन डुकरूं ऐं ॾेसि पियो। कुझु ॾींहं गुज़रिया, हिनखे चादर वेढ़ियल आहे, अब्दुर्रहमान खे नबी साईं जे पोयां सुबुह जी नमाज़ पढ़ी अची वेठो भरिसां, अब्दुर्रहमान खे ॾिसी नबी साईं फरमाए त महम अब्दुर्रहमान, अब्दुर्रहमान छा आहे, कहिड़ा रंग लॻा थी चादर खणी वेठी अची नहीं किसी त ज़बरदस्त शादी की तुम रात, हाँ या काथां जिसे मिलियल अंसार में शादी की अथऊं। हाणे अंदाज़ो करियो, हिते गौर बि कजो, जेको नबीअ जे पुठियां वतन छॾे, मुल्क छॾे, मिट छॾे, घर छॾे हिते हिजरत करे आया आहिनि मदीने मुनव्वर, और भाउ नबी साईं बणाए ॾिनो अथसि हज़रत सैद, बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, त नबीअ खे इहा बि नथो ॻाल्हि चए त साईं मां शादी करण जो ख़्याल आहे, फलाणे अंसार जे घर संग, तव्हां महिरबानी करे चओ मूंखे ॾियनि। वरी जॾहिं हुन सां शादी ॻाल्हियूं ॿोलियूं ठही वयूं त हुते शादी जॾहिं कयईं त नबी साईं खे ईअं बि नथो चए फलाणे निकाह त महिरबानी करे तव्हां पढ़ो हुजे, या हिते ई तव्हां वेहो त मस्जिद में अचूं था असां निकाह पढ़ी छॾियो, न ॻाल्हि करणु त शादी थो करियां, न निकाह जी दावत ॾियणु, कुझु न। सुबुह जो चादर वेठल अथसि, हुन चादर वेठल हूंदी घोटनि खे कुझु थोरो इंतज़ार बाबा चुटका हाल आहे, छा रंग जा पिया आहिनि, ईअं लॾे खे लॻी पिया सुतल सफ़र त ब्रह्मन छा आहे जंहिं में शादी कई आहे, कॾहिं जी राति ते शादी कई थी, काथऊं जे अंसार मुंहिंजो हीअ औलिम वलो बिशात, जेका हक़ जी ॻाल्हि सा ओतिरी फरमायोसि, पर वलीमो करे, वलीमो चइबो आहे शादी थी गुज़रे तंहिंखां पोइ भत कजे, मिट माइट खे भाउ भरोई खे खाराइजे। हा उहो होटल न कढिबो आहे, पर ईअं अलाह ख़ातिर खाराइबो आहे, माण्हू होटल कढंदा आहिनि 5 रुपया 10 रुपया 15 रुपया वठी पोइ भत कराईंदा आहिनि, होटल न कढिबो, आई सम्झे शरीर में ॻाल्हि। और लिम वलो बिशात फरमायो वलीमो कर, पोइ थोरो बकरी खणी को बकरी कुही दोस्तनि अहबाबनि सारनि मुहाजिरनि सभिनी खे खाराए, यानी सुन्नत जेका हिसाब ॿुधायोसि, बाक़ी ईअं न ॾुख रुॻनि कयोसि, अड़े तूं मूंखे निकाह जो बि न ॿुधायो, फलाणे तूं मूंखे शादीअ जो बि न ॿुधायो, न न का शइ कान। हुननि बि दीन सम्झो, सम्झाईंदड़ बि सम्झो, सम्झाइण वारे बि सम्झो त शादी करण बि ज़ाती कमु आहे, निकाह हिकिड़ो हिजाब क़बूल थियो, कंहिं दुआ घुरी ख़ैर जी उते बसि इहो बि ज़ाती कमु आहे। आख़िर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छाजे लाइ अची ॿुधाइजे, बाक़ी आहे सुनत, नबी साईं जॾहिं पुछियोसि त रसूल ॾिनो सुनत इहा अथई शादी करे ऐं पोइ हुन खां बाद भत कबो आहे, गोश्त कबो आहे, खाधो पीतो करे दोस्तनि अहबाबनि खे खाराए चइबो आहे, उहो करे छॾी आहे सुनत। एतिरी इस्लाम में हैसियत आहे, तव्हां अंदाज़ो लॻायो त कहिड़ा माण्हू आहे इहे, ऐं जिन पंहिंजा सिर ॾिना, पर अब्दुर्रहमान फिल जन्नत एॾो माण्हू आहे, 10 बिशारत वारनि मां हिकिड़ो आहे, अबू बकर फिल जन्नत, उमर फिल जन्नत, उस्मान फिल जन्नत, अली फिल जन्नत, ईअं फरमाईंदा, अब्दुर्रहमान फिल जन्नत, साद फिल जन्नत, सईद फिल जन्नत फरमाइनि था, ज़ुबैर फिल जन्नत। उन्हनि 10 में जवाब आहे, बि को मामूली माण्हू त कोन्हे जिन जे लाइ पाण जीअरनि जे लाइ बिशारत ॾिनी अथनि, तलहत फिल जन्नत जन्नत फरमाइनि त तलह जन्नत में, ज़ुबैर जन्नत में, अब्दुर्रहमान जन्नत में, एॾो माण्हू आहे, मगर नबीअ खे ॻाल्हि नथो करे त साईं मूंखे राति शादी करणी आहे, साईं मुंहिंजो निकाह पढ़जाए, न का शइ कान्हे इहा, बसि ॻाल्हि सम्झ में आई की न आई। पर असां मुस्लमाननि वटूं जीअं त दीन जा वॾा कम, जंगियूं, जिहाद, कुर्बानियूं, हिदायतुनि जा ॿिया वॾा वॾा कम असांजे हथ में छॾाए, बाक़ी वञी बचियो का निकाह का शादी को तो हरू ही खटका वञी बचा, पोइ निकिरंदा माण्हू हुनखे जीअं वीचारो हिकिड़ो चयो त गुल बि गए गुलज़ार बि गए, हिकिड़ो वीचारो हूंदो असांजो मस्तानो फ़क़ीर, उहो चवंदो आहे अधूर सिंधी, गुल बि गए गुलज़ार बि गए वञी बचे धातूरे, हसन बि गए हुसैन बि गए वञी बचे आशूरे, शेर पढ़ंदो ईअं जीअं उहो पढ़ंदो तीअं मां ॿुधायांव थो, हसन बि गए हुसैन बि गए वञी बचे आशूरे,
ऐं गुल बि गए गुलज़ार बि गए वञी पइजे धातूरे सो इस्लाम जा जेके वॾा वॾा कम हासे विया हलिया बाक़ी वञी ॿुधाइनि धातूरा आशूरा ॿियो त ख़ैरु आहे। हाणे शादी जो थींदी अॼु सॾ थींदा अॼु कपिड़ा थींदा अॼु ज़ेवर वठिबा वञ वञा भई पवंदी अचे साईं धुम लॻंदी सेहरनि जी अॼु घमसाण थींदो वरी ॿाहिरि वेठा माण्हू चवंदा भाउ फलाणे जे ज़ाल त अॼु वॼाए छॾियो त वरी हेॾो हेठि ॾंदरा टेड़ी में जाई पग मुंहिंजी ज़ाल मूंखे ॿधाई अॼु तॾहिं हीअ हालत आहे मुस्लमाननि जी। ईअं न त को हेॾो हेॾी ॻाल्हि थी वई आहे बसि पोइ इहे हालत हुजे बचियूं हाणे इस्लाम बि इहो आहे त क़ुर बि इहो आहे त नमाज़ बि आहे सभु ॻाल्हि आहे न नमाज़ पढ़ंदा न रोज़ो रखंदा अदा अलाह शल रहम करे।